जी बिल्कुल, इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोर तरफ़ां स्पोर्ट गाला जो ॿिनि ॾींहंनि जो मुनक़िद कयो आहे। 14 टीमूं जेके आहिनि शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं जेके आहिनि उहे हिसो वठी रहियूं आहिनि। स्पोर्ट गाला में मौजूदु शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी थोरे उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। हीअ एक्टिविटी जेका आहे हिन में बि हुआ त अकेडमिक जॾहिं क्लासिस वग़ैरह हलनि था, ॿियो नई बैच बि अची चुकी आहे, त उन्हनि खे बि एंटरटेन करण जे कारण ऐं ही फैसिलिटीज़ जेके यूनिवर्सिटी ऑफ सिंध में आहिनि, इहो कंहिं ॿी यूनिवर्सिटीअ में एॾे पैमाने जूं न आहिनि। तव्हांजा जॾहिं ॿार अचनि था, असां हिननि खे पढ़ाइण सां गॾोगॾु ॿियूं एक्टिविटीज़ बि जेके आहिनि स्पोर्ट्स जूं आहिनि, उन्हनि में बि हिननि खे इंगेज रखूं था ऐं इन निशो निमा सां हिननि जी जेका ज़हनी जेको इंटेलिजेंस जेका आहे उहा बि वधंदी ऐं ॿार जेको उनखे वधीक एक्सपोयर मिलंदो। तमामु हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो इवेंट आहे सभिनी स्टूडेंट्स जे लाइ। हिकिड़ो त जेके पार्टिसिपेट कनि था उन्हनि लाइ, पर जेके सिर्फ़ु व्यूअर्स आहिनि, जेके ॾिसनि था, उन्हनि खे बि हिकिड़ो तमामु घणी इंस्पिरेशन थी मिले त सिर्फ़ु असांजी सिर्फ़ु पढ़ाई अहम न, पर ही एक्स्ट्रा करिकुलर जेके एक्टिविटीज़ आहिनि जंहिंमें उन्हनि जी स्टेमिना बि बूस्ट थिए थी ऐं हू जेको आहे वधीक उन्हनि जो दिमाग़ बि एक्टिव थो थिए ऐं जेतिरो उन्हनि जो दिमाग़ एक्टिव थींदो हू ओतिरो ई स्टडी में भी पार्टिसिपेट करे सघंदा। बहुत खुशी हो रही है कि जो है ILL हमेशा जो है सिर्फ बॉयज़ को ही की स्पोर्ट्स को प्रमोट नहीं करता, बट गर्ल्स की स्पोर्ट्स को भी प्रमोट करता है। और मुझे खुशी हो रही है कि जो है मैंने पार्टिसिपेट किया है और हमारी जो टीम है उसका नाम है मारवी मार्शियंस के नाम से, और इंशाल्लाह उम्मीद है कि जो है हम विन करेंगे इंशाल्लाह। हमें बहुत अच्छा लग रहा है, बहुत एक्सपीरियंस होता है, लोगों का कॉन्फिडेंस बहुत जो होता है बढ़ता है और बहुत अच्छा लगता है। ऐसी एक्टिविटीज़ करानी चाहिए, बच्चे के जो फिजिकल हेल्थ होती है वो इससे अच्छी हो। लर्निंग जेका असां क्लासरूम में भी थींदी है ऐं कुझु अहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि जेके स्टेज ते थींदियूं आहिनि, जीअं मुख़्तलिफ़ डिबेट्स कॉम्पिटिशन वग़ैरह थींदियूं आहिनि, सिंगिंग जूं हुजनि, तकरीरुनि जूं हुजनि, ऐं ॿियूं वरी अहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि जेके फील्ड में थींदियूं आहिनि। अॼु असीं पंहिंजे स्टूडेंट्स खे IELL मां इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर मां ग्राउंड ते वठी आया आहियूं, जिथे उन्हनि जी क्रिटिकल स्किल्स त हुअं ई डेवलप थियल आहिनि, पर वरी फिज़िकल स्किल्स जेके आहिनि उहे बि डेवलप थियनि थियूं। त उहे जेको चवंदा आहिनि त हिकिड़ो सुठो दिमाग़ जेको आहे सुठी बॉडी में हूंदो आहे, सुठे जिस्म में हूंदो आहे, त जेके जिस्मानी एक्टिविटीज़ आहिनि ॿारनि जे लाइ उहे बि तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि। ही स्टूडेंट्स पाण में पैसा गॾु कंदा आहिनि ऐं ही टाइप ऑफ मिनी PSL ऐं मिनी IPL क़िस्म जो इवेंट आहे, जिते टीचर्स इन हर टीम जा ओनर्स हूंदा आहिनि। असीं ॾिसूं था असांजो जेको मुआशिरो आहे उनमें इलाही केतिरियूं सुठियूं शयूं होरियां ख़तमु पियूं थींदियूं वञनि, ऐं असीं चाहियूं था त स्पोर्ट्स एक्टिविटी सां गॾु, एकेडमिक एक्टिविटीज़ सां गॾु स्पोर्ट्स एक्टिविटीज़ हुजणु घुरिजनि। ऐं बि ॾिसंदा आहियो त एंग्लिकन जेका आहिनि, जेका अंग्रेजी डिपार्टमेंट में स्टूडेंट्स पढ़ंदा आहिनि, उहे हक़ीक़त में मुख़्तलिफ़ जॻहनि ते सर्व पिया करनि। PCS जो इम्तिहान हुजे, CS जो इम्तिहान हुजे या ॿार जो स्कॉलरशिप्स हुजनि, पर एट द सेम टाइम असीं चाहियूं था त उन्हनि जे जेको इमोशनल ऐं फिज़िकल वेलफेयर जे लाइ असीं उन्हनि खे स्पोर्ट्स एक्टिविटी जी तरफ़ जेको आहे न वधी अचूं। कैमरामैन मज़र अली सां गॾु अज़ीम बारी जो KTN न्यूज़ जामशोरो।